बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबुर रिफ़्क़ि वल हयाए व हुस्निल खुल्क़। नरमी, हया ऐं सुहिणे अख़लाक़नि जो बयान। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे त बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह महिरबान आहे, महिरबानीअ खे पसंदि करे थो ऐं महिरबानीअ ते उहो कुझु अता करे थो जेको सख़्तीअ ते अता नथो करे, ऐं नरमीअ ते उहो कुझु अता करे थो जेको ॿिए शइ ते अता नथो करे। मुस्लिम शरीफ़ जी ॿी रिवायत में आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमायो त नरमी कंदी कर, सख़्ती ऐं बदशद ॻाल्हाइण खां पासो कर। जंहिं शइ में नरमी हूंदी उहा उनखे सींगारींदी ऐं जंहिं शइ में नरमी न हूंदी उहा उनखे बिगाड़े छॾींदी। लोह सख़्तु आहे, जॾहिं उनखे ॿीणो कबो आहे त पोइ बाहि में विझी उनखे तपाए पोइ उनखे ॿीणो कबो आहे। हूअं रबड़ जाॾे करे ओॾां त बहरहाल नरमी इंसान में ज़रूरी आहे, जाइज़ कमनि में, हलाल कमनि में। जिते सख़्ती अलाह ऐं उनजे रसूल सेखारी आहे उन जाइ ते सख़्ती करणी आहे ऐं नरम जाइ ते नरम थियणो आहे। अबे अमा जे आॾो सीनो साइणो न आहे। बहरहाल जिते नरमीअ जो हुकुम आहे उते नरमी आहे ऐं जिते सख़्तीअ जो हुकुम आहे उते मुस्लमान खे सख़्ती इख़्तियार करणी आहे। ईअं न त हमेशह सख़्ती हुजे, हमेशह सुजल माण्हू हुजे त पोइ केरु वेझो ई न ईंदो। हज़रत जरीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको नरमीअ खां महरूम कयो वियो उहो नेकीअ खां महरूम कयो वियो। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु अंसारी शख़्स वटां गुज़रिया जेको पंहिंजे भाउ खे हया जे बारे में नसीहत करे रहियो हो। हरू भरू एतिरो हया न कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, खेसि छॾे ॾे, बेशक हया ईमान मां आहे। हया ईमान खां आहे। जंहिं वटि हया हूंदो उन वटि ईमान हूंदो, जंहिं वटि ईमान हूंदो उन वटि हया हूंदो। अल्लाह पाक ईमान हया नसीब करणु फरमाए। हज़रत इमरान बिन हसीन रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया, हया सां भलाई हासिल थींदी आहे। हिकु रिवायत में आहे, हया पूरे जो पूरो भलाई आहे। हज़रत बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अॻे नबूअत मां माण्हुनि खे जेका शइ हासिल थी सा ही आहे त जॾहिं तूं बेहया थी वञे त पोइ जेकी वणई सो कर। बेहया थी वञे त पोइ जेको वणे तंहिं कर, केरु तोखे जलींदो? कंहिंजे चवण ई बेहया माण्हू न वठंदो। अल्लाह तबारक व ताला हर इंसान खे, हर मोमिन मोमिनाणीअ खे हया नसीब करणु फरमाए। हज़रत नवास बिन समआन रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां नेकी ऐं गुनाह जे बारे में पुछो। फरमाए त नेकी सुहिणो अख़लाक़ ऐं बुराई जेका तुंहिंजे सीने में खुटके ऐं हिन ॻाल्हि खे पसंदि न करें त माण्हू हुन खां बाख़बर थियनि, इहो गुनाह आहे। जेको माण्हू ज़ाहिर ज़हूर करे, पाण बि ख़ुशि थिए, ॿिया माण्हू बि ॾिसी ख़ुशि थियनि, त इहा नेकी आहे। ऐं माण्हू करे करे लिकी त मतां कंहिंखे ख़बर पवे त इहो सम्झ त गुनाह आहे। हया ईमान जे दायरे जे अंदरि। बाक़ी बेहया माण्हू गुनाह करे ख़ुशि थींदा आहिनि, टपा ॾींदा आहिनि त असां भलो कमु करे आयासीं, ज़ुल्म करे आयासीं। हया ईमान जे दायरे में जेका शइ इंसान खे पाण खे खुटके त इहो ॿिए कंहिंखे ख़बर न पवे त इहो गुनाह आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, तव्हां मां मूंखे सभ खां प्यारो उहो शख़्स आहे जंहिंजा अख़लाक वधीक सुहिणा हुजनि। हज़रत अब्दुल्लाह बिन अमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, बेशक तव्हां मां सभ खां भलारो माण्हू सुहिणनि अख़लाक़नि वारो आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो,
जंहिंखे नरमीअ मां भाङो ॾिनो वियो उनखे दुनिया ऐं आख़िरत जी भलाईअ मां भाङो ॾिनो वियो ऐं जेको नरमीअ खां महरूम कयो वियो उहो दुनिया ऐं आख़िरत जे भाङे खां महरूम कयो वियो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हया ईमान जो हिस्सो आहे ऐं ईमान जी जाइ जन्नत में आहे ऐं बेहयाई बुराई आहे, बुराई जी जाइ जहन्नम आहे। अल्लाह साईं बुराईअ खां बचाए, जहन्नम जे बाहि खां बचाए। हया ऐं ईमान नसीब करणु फरमाए, इन जे बदिले में अल्लाह पाक जन्नत अता करणु फरमाईंदो। हज़रत मुज़ीन कबीले जे हिकु शख़्स खां रिवायत आहे त अर्ज़ु कयाऊं कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि खे सभ खां वॾी भलाई कहिड़ी अता थी आहे? फरमाए त सुहिणो अख़लाक़। हारिस बिन वहब रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त सख़्तु ॻाल्हाईंदड़ सख़्तु तबियत वारो शख़्स जन्नत में दाख़िल न थींदो। रावी चवे थो त सख़्तु ॻाल्हाईंदड़ मां मुराद आहे जंहिंजी आदत में सख़्ती ऐं वॾाई हुजे। सख़्तु ॻाल्हाईंदड़ वॾाई कंदड़ जन्नत में दाख़िल न थींदो। जेको माण्हू माल गॾु करे ऐं अल्लाह जे वाट में ख़र्च न करे उनखे जवाज़ ऐं जेको सख़्तु ॻाल्हाईंदड़ हुजे उनखे जाज़री चवंदा आहिनि। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो क़यामत जे ॾींहुं मोमिन जे मीज़ान में सभ खां वज़नी शइ सुहिणो अख़लाक़ हूंदो ऐं बेशक अल्लाह बदशद ऐं सख़्तु ॻाल्हाईंदड़ खे दुश्मन रखे थो। अल्लाह ताला सख़्ती ऐं बदशदी ॻाल्हाइण खां हिफ़ाज़त फरमाए। अमा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो बेशक मोमिन पंहिंजे सुहिणे अख़लाक़ जे करे तहजुद गुज़ार ऐं रोज़े रखंदड़ शख़्स वारो दर्जो माणे थो। हिकिड़ो रोज़ो रखे ॿियो तहजुद पढ़े ऐं हिकिड़े माण्हू जा सुठा अख़लाक़ आहिनि उन सां गॾोगॾु फ़र्ज़ निमाज़ पढ़े थो ऐं वजूबात अदा करे थो ऐं हिकिड़ो माण्हू तहजुद पढ़े थो रोज़ा रखे थो पर हुनजो अख़लाक़ सही न आहे त वधीक उहो मोमिन आहे जंहिंजा सुहिणा अख़लाक़ आहिनि। उहो तहजुद बि पढ़े थो त अञा अल्हम्दुलिल्लाह सोन ते सुहाग जीअं हिकु खीर हुजे उन में माखी हुजे मखण हुजे उन में माखी हुजे त अञा मज़ेदार। त हिकु मोमिन बि हुजे वरी सुहिणा अख़लाक़ बि हुजनि ऐं उन सां गॾोगॾु वरी तहजुद गुज़ार हुजे रोज़े रखंदड़ हुजे ओ इहो दर्जो आला उत्तम आहे। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जिते बि हुजे अल्लाह जो ख़ौफ़ कर ऐं गुनाह थी वञे त उनजे पोयां भलाई कर जेका उनखे मटाईंदी ऐं माण्हुनि सां सुहिणे सलूक सां पेश अचु। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा तव्हांखे उन शख़्स जे बारे में न ॿुधायां जेको दोज़ख ते हराम आहे ऐं जंहिं ते दोज़ख हराम आहे हर थधी तबियत नरम मिज़ाज रखंदड़ माण्हुनि खे वेझो सुहिणनि अख़लाक़नि वारो इंसान। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मोमिन तऊं सिधो भलारो माण्हू ऐं फासिक बख़ील ऐं बद इख़लाक़ हूंदो आहे। मक़बूल ताबई खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मोमिन थधी नरम तबियत जा हूंदा आहिनि जीअं उठ जे नक में महार विझे उनखे काहिजे ऐं जेकॾहिं उनखे पथरीली जाइ ते विहारिजे त उते बि वेही रहे। मोमिन ईअं हूंदो आहे थधी तबियत जो दीन इस्लाम जे लाइ ओ सफ़ा नरम नेम। पर जॾहिं शरीयत जो मामिलो अचे त पोइ उन जाइ ते वरी सख़्ती करणी आहे। सख़्ती वारी जाइ ते सख़्ती पोइ नरमी न आहे। काफ़िरनि सां मुनाफ़िकनि सां मुशरिकनि सां अल्लाह हुनजे रसूल सख़्ती सेखारी। बाक़ी दीनी मामलात में मोमिन मोमिन ते नरम हुजे बाज़ारो हुजे जंहिंमें उठ खे नाकेली जाते विहार नंढो ॿारु विहारे तॾहिं बि वेहे। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको मुस्लमान माण्हुनि सां उथ वेह रखे संदन तकलीफ़ुनि ते सब्र करे
उहो उन खां अफ़ज़ल आहे जेको माण्हुनि सां उथ वेह नथो रखे ऐं संदन तकलीफ़ुनि ते सब्र नथो करे। हज़रत सहल बिन मुआज़ पंहिंजे पीउ खां रिवायत करे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको सग रखण जे बावजूद कावड़ खाए थो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला कंहिं माण्हुनि जे साम्हूं सॾे चवंदो त जेका हूर तोखे वणे उन जी चूंड कर। वहब नबी करीम सुवैद बिन वहब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असाबिन जे औलाद खां उहो पंहिंजे पीउ खां बयानु करे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह ताला अहिड़े शख़्स जे दिलि खे अमन ईमान सां भरे। सुवैद रज़ी अल्लाह अन्हु जी हदीस मन तरक लुबिस सौबन जिमालन किताब लिबास में गुज़री चुकी आहे। हज़रत ज़ैद बिन तलहा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हर दीन जी का न का ख़सलत हूंदी आहे ऐं इस्लाम जी ख़सलत हया आहे। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, बेशक हया ऐं ईमान खे पाण में ॻंढियो वियो आहे। जॾहिं उन्हनि मां हिकु खयूं वञे थो त ॿियो ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वञे थो। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जी रिवायत में आहे त जॾहिं कंहिंखे ॿिन्ही मां हिक खां महरूम कयो वञे थो त ॿियो संदसि पोयां लॻे थो। ईमान जे वञे थो त हया बि कढंदो वञे। हया जंहिं इंसान मां निकिरे थो त ईमान हुनजे कढंदो वञे। अलाह साईं असांखे ॿ ई शयूं नसीब करणु फरमाए, हया बि त ईमान बि। हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त मूं पंहिंजो पेर सुवारीअ जे रिकाब में रखियो। घोड़ो या खच्चर इन ते चढ़िबो त पोइ पेर रखण जो जॻह हूंदी का लोही ठहियल। हाणे त उहा सवारी आहे ई घटि, कंहिं कंहिं वटि आहे, इला माशाला, न त हाणे मोटर साइकिल कार साइकिल वग़ैरह। साबित जंहिं मां हुन सवारीअ में पेर रखियो रिकाब में त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे आख़िरी वसियत हीअ फरमाई त माण्हू लाइ पंहिंजा अख़लाक सुहिणा कर। हज़रत इमाम मालिक जी हदीस पहुती आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मूंखे सुहिणनि अख़लाकनि जी पूराईअ लाइ मोकिलियो वियो आहे त मां सुहिणा अख़लाक माण्हुनि खे सेखारियां, उहे पूरा थियनि। जाफ़र बिन मोहम्मद पंहिंजे पीउ जे हवाले सां रिवायत करे थो त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आईनो ॾिसंदा हुआ त फरमाईंदा हुआ त सभु साराह अल्लाह जी आहे जंहिं मुंहिंजी ख़िलक़त सुहिणी कई ऐं उहा ज़ीनत अता कयाई जेका ॿियनि खे नसीब न आहे। यानी आईने ॾिसण जी इहा दुआ आहे, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हसन ख़ल्क़ी व ख़ुलुक़ी। हज़रत अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा हसन त ख़ल्क़ी फ़अहसिन ख़ुलुक़ी। इहा बि ॿी रिवायत में आईने ॾिसण जी दुआ थी अचे, ए अल्लाह तूं मुंहिंजी ख़िलक़त जिस्मानी ताक़त ॾाढी चङी बणाई आहे, पोइ मुंहिंजा अख़लाक बि सुहिणा कर। जीअं इंसान ॾिसण जो सुहिणो त ईअं अफ़ाल बि भला हुजनि, उथण वेहण बि भलो हुजे, तव्हां त ॿिया ॿिए कंहिंखे ईज़ा न हुजे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त छा तव्हांखे न ॿुधायां त तव्हां मां वधीक भलारो केरु आहे? चयऊं त हाओ। फरमायूं त तव्हां मां वधीक भलारो उहो शख़्स आहे जंहिंजी उमिरि वॾी ऐं अख़लाक चङा हुजनि। उमिरि बि 50 साल ऐं हुनजा अख़लाक बि भला, न कंहिंखे गार ॾिनई, न कंहिं सां बज शदी ॻाल्हाए। जंहिंजी उमिरि 70 साल थी ऐं माण्हू सां भलो हलियो त इहो माण्हू भलो आहे, पर उमिरि डिघी अफ़ाला बुशड़ा इहो माण्हू बुशड़ो आहे। अल्लाह ताला बुशड़ाईअ खां बचाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ईमान जे एतबार सां वधीक कामिल उहो मोमिन आहे जंहिंजा अख़लाक सुहिणा हुजनि। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त हिकु शख़्स अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु खे गारियूं ॾियणु लॻो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वेही तअजुब करे ऐं मुस्कुराए रहिया हुआ। जॾहिं संदसि गारियूं हद खां वधी वञूं त हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु संदसि हिकिड़ी ॻाल्हि मोटाए संदसि मुंहं में हईं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नाराज़ थी हलिया विया। हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु संदन पोयां आयो ऐं अर्ज़ु कयईं, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेसि ताईं उहो मूंखे गारियूं ॾींदो रहियो तव्हां वेही ॿुधंदा रहिया। पोइ जॾहिं मूं संदसि हिकिड़ी ॻाल्हि मोटाए मुंहं में हईं
त तव्हां नाराज़ थिया हलिया विया। फरमायो त तोसां गॾु हिकु फ़रिश्तो हो जेको तुंहिंजे तरफ़ां जवाबु ॾेई रहियो हो। जॾहिं तूं पाण हुनखे जवाबु ॾिनो शैतान अची वियो। पोइ फरमायो त ए अबू बकर, टे ॻाल्हियूं बरहक़ आहिनि। जंहिं वाने ते ज़ुल्म थिए अल्लाह अज़्ज़ व जल जे रज़ामंदीअ ख़ातिर सब्र करे त उन जे ज़रिए अल्लाह खेसि इज़त अता कंदो ऐं संदसि मदद कंदो। ॿियो, जेको मिटी माइटी ॻंढण ख़ातिर बख़्शिश जो दरवाज़ो खोलींदो अल्लाह ताला संदसि माल वधाईंदो। अॼुकल्ह असां पाण में ॾिसूं त मिटी माइटी कोन रही। जेतिरो थिए थो थोरे धके ते बसि ॻाल्हाइणु बंदि, भत बिरादर बंदि, ॻाल्हाइणु बंदि, अचणु वञणु बंदि, दरवाज़ा बंदि। हर कोई पंहिंजो दरवाज़ो ठाहे, हर कोई पंहिंजे घिटीअ मां वञे। पोइ इन जे करे इहे माल में वाधारो कोन्हे, बरकत कोन्हे, हर हिकु माण्हू परेशान आहे। त ॿियो माण्हू उहो जेको मिटी माइटी ॻंढण ख़ातिर बख़्शिश जो दरवाज़ो खोलींदो अल्लाह ताला संदसि माल वधाईंदो। इहो रब जो वाइदो। टियों फरमायो, जेको माल वधाइण जे गर्ज़ सां सुवाल करण जो दरवाज़ो खोलींदो अल्लाह ताला संदसि माल घटाईंदो। फ़क़ीर आहे हिकिड़ो, हुनजी पूरत आहे, अञा सुवाल करे पिनणु छॾे ई नथो, घुरण माण्हुनि खां छॾे ई नथो, त पोइ हुनजो माल बि कोन वधंदो। के माण्हू कंहिं मुसीबत में फासंदा आहिनि, पोइ ॿियनि खां सुवाल कंदा आहिनि, मिटनि माइटनि खां, दोस्तनि अहबाबनि खां। पोइ हलंदे हलंदे उन्हनि खे आदत पइजी वेंदी आहे, पोइ पिया सुवाल कंदा रहंदा। इन खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मनो करणु फरमाए। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरे मुस्लमाननि खे हक़ ॻाल्हियुनि जे मथां, अमल सालिह जे मथां सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेकर हुनजे मथां का तकलीफ़ अची वञे, इंसान सब्र करे, सब्र जो बदिलो मिठो आहे। ऐं जेको इंसान सब्र कंदो पोइ अलाह ते रखे त अलाह हुन खां बदिलो वठंदो। हा, हिकु इंसान पाण बदिलो वठे छा वठी सघंदो, पर जे अलाह जे हवाले कंदो अलाह बदिले वठण में ॾाढो आहे। असां में इहा सहब आहे कोन। अल्लाह साईं इन हदीस पाक जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला युरीदुल्लाहु बि अहलि बैतिन रिफ़क़न इल्ला नफ़अहुम वला युहरिमहुम इय्याहु इल्ला ज़र्रहुम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं घर वारनि सां अल्लाह तबारक व तआला नरमीअ जो इरादो कंदो आहे उन्हनि खे फ़ाइदो ॾींदो आहे, ऐं जेके महरूम रखंदो आहे उनखे नुक़सान में वधाईंदो आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि सां भलाई ऐं नरमीअ जो इरादो करणु फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।